पंहिंजो शिकारपुर ज़िलो सम्झंदो आहियां। जहिड़े तरीक़े सां शिकारपुर खे साईं इंतज़ार साहिबु पंहिंजो जकाबाद ज़िलो ई सम्झो हमेशह। साईं इरशाद साहिब जी महिरबानी आहे जंहिं असांजे शान में हिकिड़ा ॿ टे लफ़्ज़ ॻाल्हाया, पर हक़ीक़त ॻाल्हि इहा ई आहे त आउं साईं इरशाद साहिब उन ॾींहं खां पसंदि कंदो आहियां, शायदि 2005 में या 4 में तहरीक हुई माइक साईं जे हथ में कराची में। उन ॾींहं ते जेको हिन अटेंड पे कयो सॼे हिन प्रोग्राम खे, ऐं सम्झो त छो त जंहिं माण्हू में सलाहियत हुजे उहा ज़रूरु ॿुधाइणु खपे। हिन में अलाह ताला तमामु हिकिड़ी बहितरीनु सलाहियत ॾिनी सॼे प्रोग्राम खे जेको अरेंज करे ऐं हिन सभिनी खे जेको मूवमेंट खे जेको नज़र रखे। बहरहाल सभु दोस्त तव्हां असांजा क़ाबिल एतिराम आहिनि। असां हिन मंज़िल ते तव्हां सभिनी दोस्तनि जे महिरबानी सां सभिनी सां असांजी लिहाज़ ॻाल्हि हली आहे, पर बिलख़ुसूस साईं इंतज़ार जेको लड़ी हुन मां सिखियोसीं। जेको दोस्तनि चयो त सहप आहे, हक़ीक़त ॻाल्हि इहा आहे त इहा सहप असांखे साईं इंतज़ार सेखारी आहे त बाबा जेको कुझु बि तव्हांखे चवनि पर तव्हां हुनखे जवाबु न ॾियो। 5 ॾींहंनि खां बाद में उहे माण्हू पंहिंजो पाण फील कंदा, महसूसु कंदा जंहिं माण्हू जे लाइ असां हेतिरो कुझु लिखी रहिया आहियूं उहो असांखे जवाबु नथो ॾिए, माना उहो ऑटोमेटिकली पंहिंजो पाण जो लिहाज़ा मुंडी वॾनि जो इहो हूंदो आहे त बाबा तव्हां जेकॾहिं कंहिं जाहिल सां वेही मुनाज़रो कंदव, उन सां बहस मुबाहिसो कंदव त यकीनन हू तव्हांजे बहितर ॻाल्हि खे बि चङी ॻाल्हि खे बि एतबार कोन कंदो, उन ते यकीन कोन कंदो। लिहाज़ा तव्हांजी जेका शख़्सियत आहे उन बि तव्हांजे अलाह ताला तव्हांखे इज़त ॾींदो, पर उनजे नज़र में हू सम्झो शायदि मां हिनखे पुटाए वियो। बहरहाल सुठी ॻाल्हि आहे, असां पंहिंजे दोस्तनि खे पंहिंजे कम सां, पंहिंजे अमल सां, पंहिंजे अख़लाक सां उहो बावर कराईंदासीं। असीं छा आहियूं, असां कंहिंजे लाइ कमु कयूं था, असां में अलाह ताला कहिड़ी जेका ताक़त ॾिनी आहे। बहरहाल मूंखे ख़ुशी थी आहे हाणे सभिनी दोस्तनि जी, पर घटि में घटि हीअ इलेक्शनूं थियूं, इन इलेक्शननि जे अंदरि सियासी तंज़ीमुनि जे अंदरि अहिड़ा इशूज़ पैदा थींदा आहिनि। ऐं कंहिं ते क्रिटिसाइज़ कोन थो कयां, हर हिक जो पंहिंजो पंहिंजो मक़सदु हूंदो आहे, पर जॾहिं इज्तिमाही मक़सदु ज़हन में अची वञे ऐं जंहिं तंज़ीम में रहूं था, जंहिं मक़सद लाइ आया आहियूं ऐं उहो मक़सदु ज़हन में अची वञे, हिन क़िस्म जा प्रोग्राम थींदा आहिनि, हिन क़िस्म जी जेको गैदरिंग थींदी आहे। त असांजो मक़सदु छा आहे? असांजो मक़सदु आहे सिंध जे उस्ताद जी ख़िदमत करणु, पेटल तंज़ीम खे मज़बूत करणु, उस्ताद जे मसइलनि खे उजागर करणु, उन्हनि खे जेको असां अला वञनि ताईं पहुचाए करे उन्हनि खे मसइलनि खे हल करणु। हीअ कोन्हे कंहिं बि दोस्त वटि जादू छॾींदा आहिनि, पोइ मां हुजां, जबार हुजे, साईं इंतज़ार हुजे, या ख़ुदि मुंहिंजा ॿिया क़ाबिल एतिराम दोस्त हुजनि, त उहे हलाइनि उहो सभु माना हल थी वञे। टेबल टॉक जे ज़रिए, ॻाल्हियुनि जे ज़रिए, तहरीक जे ज़रिए, एहतिजाज जे ज़रिए ज़रूरु जेको आहे हुन में असां खणी इलाही हलंदा आहियूं, पर कुझु न कुझु जेको आहे पंहिंजो हल थी वेंदो आहे। मां पंहिंजे घटि में घटि ज़मीन में मुतमिन आहियां, जन दोस्तनि मूं ते एतमाद कयो आहे त मां पंहिंजे पीरियड जे अंदरि मूं कोशिशि कई आहे, मूं महिनत कई आहे, मूं घटि में घटि पेटल तंज़ीम खे सुजागर कयो आहे, उनखे मज़बूत कयो आहे। ऑफिसरनि वटि, सेक्रेटरी वटि, मिनिस्टरनि वटि, चीफ मिनिस्टर वटि इहो बावर करायो आहे त पेटल तंज़ीम आहे, पेटल तंज़ीम में हिकिड़ी ताक़त आहे, सभु शइ आहे, जंहिंजे हवाले सां जेको विच में हिकिड़ो पीरियड सामने अची वियो हुयो, बहरहाल वरी असां हुनखे पंहिंजे ट्रैक ते आणे विधो आहे। मसइला कुझु हल थिया, अञा हल थियण जी ज़रूरत आहे, जंहिंजी बेचैनी आहे सिंध जे तमामु उस्तादनि खे, नौजवाननि खे, असांखे, तव्हांखे सभिनी खे। इंशाअल्लाह मुंहिंजी कोशिशि हूंदी पूरी सिंध जे अंदरि त जिते जिते बि इख़्तिलाफ़ आहिनि, जिते जिते बि दोस्त थोरा नाराज़ आहिनि पाण में, मुंहिंजी कोशिशि हूंदी ऐं उन में तमामु सीनियर साईं डॉक्टर साहिब जहिड़नि दोस्तनि, साईं इंतज़ार साहिब जहिड़ी, या साईं मोहम्मद आलम खोसे साहिबु आहे, उन्हनि जी असां ख़िदमत ज़रूरु वठंदासीं। जिते जिते अहिड़ा ढोल आहिनि, मुंहिंजी कोशिशि हूंदी त उन्हनि खे ख़तमु कराए पेटल तंज़ीम लाइ उस्ताद जे ॻाल्हि जे मक़सद खे हल करण लाइ असां उन्हनि खे गॾु कयूं हिकिड़े प्लेटफॉर्म ते आहियूं। हर हिक माण्हूअ जा पंहिंजा पंहिंजा ज़रूरु ख़दशात आहिनि, पर सभ खां अवल असांखे जेको आहे उहो आहे उस्ताद जो मक़सदु, उनजा मसइला उहे अज़ीज़ आहिनि। सो बहरहाल अॼु जकाबाद ज़िले जे सभिनी दोस्तनि हिकिड़ो इहो वचन कयो आहे, इहो अहद कयो आहे, ऐं मां निहायत डॉक्टर खोसे जो साहिब जो शुक्रगुज़ार आहियां, जन पंहिंजे दोस्तनि समेत मुंहिंजे नाले ते, मुंहिंजे उहिदे ते इतफ़ाक़ बि कयो। अॻ में बि जीअं साईं पाण चयो आहे
ऐं हींअर बि हुन यकीन ॾियारायो आहे हर जॻह ते हुन सां शाना बशाना कठो हूंदो आहे निहायत हुन दोस्तनि खे वरी बि लिहाज़ा ऐं वरी साईं इंदार खे मुंहिंजे दोस्तनि खे डॉक्टर साहब जे दोस्तनि खे ऐं मुबारकबाद ॾियां थो त सभु दोस्त यकमु थी विया तव्हां सभिनी खे बि मुंहिंजी इहा गुज़ारिश हूंदी त जेकी दोस्त तंज़ीम जे हवाले सां ऐं चवां थो अधु राति मूंखे हुकुम कयो तव्हांजे जेका ॿार जो हिकिड़ो उस्ताद मूंखे हुकुम कंदो ऐं हिते पहुचंदो थो अचे जेकॾहिं कंहिं मसइले खे